दुबईअ में सिंधियत जी जोत जॻाइण वारो राम बख्शाणी हो। नंढी उमिरि में ई हुन विरहाङो ॾिठो ऐं संदसि पिता जो देहांत बि हुन जे नंढे हूंदे थियो। विरहाङे खां पोइ हू बड़ौदे में आया, जिते हुन जी तालीम थी। 1959 में अख़बार में कॉस्मॉस ITL जो इश्तिहार ॾिसी हुन नौकरीअ लाइ अप्लाई कयो, जिते हू हिकु असिस्टेंट खां वठी चेयरमैन जी पदवीअ ते रसियो। दुबईअ में हुन राम पंजवाणी, भगवंती नावाणी ऐं सतराम रोहिड़ा जा प्रोग्राम कया। हुनखे दादा मूरज बंगनाणी जो ख़ासि साथ मिलियो ऐं हू बि सिंधी जातीअ जी शेवा में लॻी वियो। दुबईअ में नारी सावलाणी, मोहन गेहाणी ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी असीं सिंधी संस्था बर्पा कई, जंहिंजो हू चेयरमैन हो ऐं इन जे ज़रिए 1985 खां वठी 2011 ताईं केतिरा ई सिंधी प्रोग्राम कया। दुबईअ में केतिरनि ई कलाकारनि खे सुञाणप ॾिनी। डॉक्टर राम बख्शाणी साल 2024 में हिन दुनिया मां चालाणो कयो, पर सभिनी खे राह ॾेखारे वियो। अॼु संदसि धीउ हनीशा अलवाणी हुन जे नक्श क़दमनि ते हली सिंधियत जे कमनि खे अॻिते वधाए रही आहे। हुन सिंधियत जा सरताज प्रोग्राम खे सहकार ॾिनो आहे। असीं सभु दादा राम बख्शाणीअ खे हिन प्रोग्राम ज़रिए श्रद्धांजलि ॾेई यादि करे रहिया आहियूं।